अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां सां गॾु अॼु मौजूदु आहे सिंध जो बहितरीन फ़नकार, रेडियो टेलीविज़न जो फ़नकार चाचा वल्लू। अॼु असां ॻाल्हि ॿोल था कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुशि ऐं ख़ैर? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? शुक्र अल्लाह जी महिरबानी आहे। अच्छा, ॻाए पियो पंहिंजो माशूक़ शर साहब, हींअर तमामु सिंध में वॾो मशहूरु नालो ठाहियो आहे पंहिंजो, ऐं उहो बि ॻाइणो तव्हां पुराणा क्लासिकल ॻाइणा हो, ऐं हींअर तव्हां माशूक़ शर कीअं था ॾिसो? अरे उहो त असांजे अॻियां कालो को ॿार आहे, कालो को बच्चो आहे, उहो असांखे छा करे सघूं? अच्छा, हा तव्हां ज़ोर आहे माना? बस ज़ोर ज़ोर। हा, अॼु असांजे दोस्तनि कहिड़ी महफ़िल था ॿुधणु चाहियो? ॿुधायो ताला न्याज़ी जो कलाम था ॿुधाइण। अच्छा, ताला न्याज़ी जो कलाम? हा साईं हा जी नाज़रीन, ही पंहिंजे शागिर्दनि सां गॾु आयो आहे चाचा वल्लू, ऐं असांखे अॼु अताला न्याज़ी सा खिलवीअ जो कलाम ॿुधाईंदो। ऐं पुराणो फ़नकार आहे, ऐं रेडियो टेलीविज़न ते अॻु में ईंदो हो, पर हाणे वरी उन्हनि कढी छॾियो, हाणे वरी हिते ही पंहिंजा शागिर्द तुंहिंजा तोखे मुंहिंजा शागिर्द आहिनि। हा हाणे बिस्मिल्लाह करे ॿुधा। हा शागिर्द तुंहिंजा ॻाईंदा? शागिर्द मुंहिंजा ॻाईंदा। हा बिस्मिल्लाह। हा लॻा साज़ सेट कर। हा ठीकु आहे। जवानी तनेरी सितम ढाने वालो, जरा सोच लो क्या कहेगा ज़माना, कहेगा ज़माना। ओ पर्दे के पीछे न पर्दे के आगे, ओ पीछे हटेगा तो दुनिया हंसेगी, मैं पीछे लूं तो दुनिया हंसेगी, वो पीछे हटेगा तो कुछ भी न। जनाजा जाएगा, जनाजा जाएगा तेरी गली से, जनाजा जाएगा तेरी गली से। कहोगे तो क्या हमका जनाजा है यारो, जनाजा है यारो तुम्हारी गली में, जनाजा उठेगा जवानी तनेरी सितम ढाने वालों, जरा सोच लो क्या कहेगा ज़माना, कहेगा ज़माना। सारों का जनाजा गली में होगा, सारों का जनाजा गली में होगा, करेगा ज़माना क्या हम उछड़ने लगे। ओके ओके